नाजी नारा जेल जी छित जा चापड़ किरी पिया जंहिं सबब एक कैदी फोत थी वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अब्दुलरसूल चांडियो। जी अब्दुलरसूल, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, नारा जेल जे अठ चक्कर में छित जा चापड़ करण सबब कैदी फोत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। जॾहिं त फोती कैदी जो जेको लाश आहे उहो नारा जेल तहवील में वठी पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद पहुचायो आहे, जिते फोती कैदी जी सुञाणप जेका आहे उहा अली मुराद पुत्र महबूब तौर थी आहे। जॾहिं त ॿियो जेको कैदी आहे उनजो अली अहमद नालो ॿुधाए पियो उहो पिणु ज़ख़्मी आहे, जंहिंखे तिबी इमदाद लाइ सिविल अस्पताल हैदराबाद पहुचायो वियो आहे। जॾहिं त अठी चकर जी जेका बिल्डिंग आहे नारा जेल जी उहा तमामु खस्ता हाली वारी बिल्डिंग आहे, पर उनजी मरमत जेका आहे उहा अञा ताईं न थी सघी आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ जेल सुप्रीडेंट तरफ़ां जेका जेल जी मरमत आहे उन बाबति आला अख़्तियारनि खे पिणु लिखियो वियो, फंडिस पिणु जारी कया विया, पर अञा ताईं उनजो तमीराती कमु न थी सघियो आहे, जंहिं सबबु इहो वॾो वाक़िओ पेश आयो आहे। अब्दुलरसूल, तव्हांजी महिरबानी।